अस्सलाम वालेकुम। बोला शौकत हाफ़िज़ शौकत ड्रिग जे घर मां चोरी थी वई आहे अॼु तक़रीबन 1 ऐं 1:30 जे विच में। हे तक़रीबन साईं नूर साईं जे अमर जो ॿाड़ो हो, उॾे विया हुआ। पोयां को वारदात करे वियो आहे, हितां सोना ज़ेवर बि खणी विया, पैसा बि खणी विया सैफ़ बनी। ऐं हे वॾी वारदात करे विया चोर जेके आहिनि त वॾी होशियारीअ सां आया आहिनि। असां आला इदारनि खां IG सिंध खां DIG सखर खां ऐं SSP खैरपुर खां ऐं गंबर SHA खां हुसैन ख़र साहब खे अर्ज़ु आहे त हिन ग़रीब जी फ़ौरन रिकवरी कराए हिन सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जीअं त हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो शौकत ड्रिग जो घरु, जंहिंमें चोरनि वॾी वारदात कई आहे। अफ़सोस जो आलम आहे। हे गंबर शहर पीरमाला में माना जेको ऑफिस आहे इहो पीरमाला जे लॻु ई आहे। अफ़सोस आहे जेको माना ॾींहुं ॾिठे चोर चोरी करे वॾो ज़ुल्म करे विया आहिनि हिन ग़रीब सां। अलाहु अकबर, अलाहु अकबर।